अस्सलाम वालेकुम नाज़रीन। डॉक्टर जो पेशो केॾो न मशहूरु पेशो आहे ऐं ज़बरदस्त पेशो आहे। जॾहिं इंसान बीमार थींदो आहे त शफ़ा लाइ पंहिंजे अलाह खे मुखातिब थी दुआ घुरंदो आहे ऐं ॿिया हुनजा माइट फ़ौरन चवंदा आहिनि त डॉक्टर ॾे खणो। दुनिया जी ॿी का बि शइ उन्हनि खे नज़र न ईंदी आहे सवाइ अलाह ऐं डॉक्टर जे। केॾो न ज़बरदस्त पेशो आहे। ऐं इहे मसीहा अगर उथी इंसान सां रांदि कनि, चंद टकनि पैसनि जे एवज़ इंसान जे ज़िंदगियुनि सां खेॾनि, तव्हां छा था सम्झो? या इन्हनि जो जेको नसुल आहे उन्हनि मां का सुठी उमेद रखी सघिजे थी? या इहे जहिड़े तरीक़े सां पैसो कमाए पंहिंजे औलाद लाइ महल पैलेस गाॾियूं बंगला था ठाराइनि, छा उहा औलाद उन्हनि जे क़ब्रस्तान ते कॾहिं वेंदी? सवाल पैदा न आहे। जहिड़े तरीक़े सां पैसो ईंदो उन जे औलाद खे बि ओड़ी सज़ा मिलंदी। अगरि पीउ मां ग़लति तरीक़े सां पैसो कमाइनि त उनजी तकलीफ़ उनजी औलाद खे आहे, उनजे साम्हूं खणी न हुजे पर उनजे वञण खां पोइ न उहा मिल्कियत उन्हनि खे कमु ईंदी। ऐं जेको पंहिंजे पेशे खे, मसीहा पेशे खे जेको हिननि बदनाम कयो आहे चंद पैसनि जे एवज़, पुराणो हिकिड़ो पहाको आहे उहो ॿुधायांव थो त नोरीड़े लधी हरीड़ पसारी बणिजी वियो। हिकिड़ो वॾो पहलवान हुयो, उन शादी कई वॾे शौक़ मां, मल बल बि कंदो हुयो, कॾहिं कॾहिं उनखे धकु बि ईंदो हुयो। त शादी कई, शादी जे ॿिए ॾींहं ते हिन जो हेठि ॾिठो त मुंहिंजी जंघ जेका आहे त सॼो हुनजो कलर चेंज थी वियो आहे, मुंहिंजो जंघ फिको थी वियो आहे। उन पंहिंजे जंघ जो कलर ॾिसी उहो वियो हिकिड़े डॉक्टर वटि। डॉक्टर खे ॾेखारियईं त मुंहिंजे जंघ जो कलर ॾिस, हिनखे छा थियो आहे? डॉक्टर ॾिसी चयो त तुंहिंजे जंघ जो कलर सॼो, तुंहिंजे पेर में सॼे में ज़हर फैलिजी वियो आहे, तुंहिंजी हयाती बचाइण लाइ हीअ जंघ कटणी पवंदी। हुन चयो मां हाणे शादी कई आहे, मूंखे ॾींहं ॿ थिया आहिनि, चए थो त मां तुंहिंजी जंघ कटींदुसि। चई हयाती बचाइणी आहे, जंघ कट, पर चई मां तोखे वरी प्लास्टिक जी जंघ हणी छॾींदुसि। 2-3 ॾींहंनि खां पोइ हुनखे नशो बशो ॾेई जंघ कटराए वरी घर छॾायसि। 2-3 ॾींहंनि खां पोइ हुनजो नशो टुटो। वरी डॉक्टर ॾे वरी जो होश करे ॾिसे त हुनजो ॿियो पेर बि जेको आहे सफ़ा फिको थी वियो। ॾाढो परेशान थी वियो, यार हीअ मूंसां छा चकर थी वियो? न को धकु लॻो, न को अहिड़ो ज़ख़्म हुयो, हीअ चकर मूंसां छा थियो? मूंसां वॾो वैल थी वियो आहे। वरी पाण खे खणाए डॉक्टर वटि वियो। डॉक्टर खे ॾेखारियईं मुंहिंजो ॿियो पेर बि ॾिस। चई यार तुंहिंजो हिन पेर में बि ख़राबी थी आहे, हिन में बि सॼो ज़हर फैलिजी वियो आहे। हुन में प्लास्टिक जी जंघ हणी छॾी, हो कटी छॾी वरी ॿी जंघ बि। हाणे हयाती बचाइणी न हुनखे पंहिंजी हयाती प्यारी। साईं घर वियो, जॾहिं हिनखे 2-3 ॾींहंनि खां पोइ होश आयो, वरी जो ॾिसे त प्लास्टिक वारी जंघ जो कलर बि फिको थी वियो। वरी वियो डॉक्टर ॾे त डॉक्टर साहब हे त प्लास्टिक जो पेर आहे, हिन में हे छो ख़राबु थियो आहे? चई यार मूंखे हाणे ॻाल्हि सम्झ में आई, जेको तोखे पोतड़ो बदिलो इन कलर छॾियो, दरअसल तुंहिंजो हो पेर बि ख़राबु तुंहिंजा न हुया, उहो पोतड़े जेको तव्हांखे पोतड़ो बदिलो उन कलर छॾियो आहे, उनजे करे उहो फिको थी वियो। हे अॼोके डॉक्टरनि जा किरदार अहिड़ा अथव, डिग्रियूं पैसनि सां, सिख्या का बि न कंदा, वेठा आहिनि सुठनि महलनि में, सुठनि गाॾियुनि में, उनजो पीउ जा पैसा आहिनि, कमाइनि था, डिग्रियूं वठी हॉस्पिटल में वेंदा, पोइ कंपाउंडर खां पुछंदा त कहिड़ी दवा लिखूं। तक़रीबन ईअं थो हलेव। ऐं इन डॉक्टरनि जे आसिरे कई माण्हुनि जूं ज़िंदगियूं तबाह थी वयूं, कई अधु माण्हू थी विया। 15 साल 20 साल पोइ ते वेंदो त डिलीवरियूं बि नॉर्मल हूंदियूं, हाणे का बि डिलीवरी नॉर्मल कोन्हे। छो जो इहे कंपनी जो सॼो सिस्टम आहे। जेके 3000 कंपनियूं पाकिस्तान में जेके नकुली कंपनियूं आहिनि, उन्हनि जूं दवाऊं असां तव्हांजे पेट में आहिनि, उन्हनि मां बीमारियूं पैदा थियूं थियनि ऐं उन मां डॉक्टर कमाइनि था। अॼु हिकिड़ो डॉक्टर आहे, हिकु अताई डॉक्टर आहे, क्लिनिक थो हणे, फ़ौरन हुन वटि मोटरसाइकिल थी अची वञे, उनजे दुकान में AC थी लॻी वञे, फ़ौरन हुनखे घर थो मिले, फ़ौरन उमिरि ते थो हली वञे। हाणे इहे सॼे कंपनी जा पैसा आहिनि। अवाम खे लुटणो आहे, अवाम खे बीमार करिणो आहे। माना इन्हनि खे सेम नालो जेको अॼुकल्ह असां डॉक्टरनि खे चवंदा आहियूं, तव्हां डॉक्टर न बल्कि तव्हां कासाई आहियो। मेडिकल मशहूरु आहे, पर जेॾो ज़ुल्म थो हले, डॉक्टरनि जेके असांजे पाकिस्तान में जेके ज़ुल्म कया आहिनि, ख़ुदा उन्हनि सां फ़ैसिलो पाण कंदो। पर तव्हां एहतियात कयो। ऐं जेको पहलवान वारो किसो ॿुधायो, थोरो एहतियात इन हिसाब सां ज़रूरु कजो। ऐं जेको पहाको ॿुधायो, नोरीड़े लधी हरीड़ त पसारी बणिजी वियो, हिते डॉक्टर अहिड़ा अथव। पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो।